घर में रहती भई न्याणी तुझे घर में आ ओ जेका तुझी साला तुझी घरवाली आ वो भी तेजी भेणा तेजी न्याणी आ अबो छड़े आई आ अम्मा छड़े आई आ भाई छड़े आई आ भेणू छड़े आई आ तुझे घर में नौकरानी थी वई आ उन साथी तो के वणो ना है उन साथी तो के छेड़ो ना है करो ओ मुसलमान करने वाला आका नबी इमाम अंबिया फरमाइंदे बदल जे साईं मुझे न्याणी हीरा उनके मां पालो पुत्र जो औलाद न हो मां अज मुझे न्याणी न दिया सुभाणे रोटी थी वने मां को तो बाजार में मोटी आया मजदूरी में मोटी आया आया अंदर घर में दाखिल छो मुझी न्याणी किसी करे झुकंदी आई ओ मुझा अब्बा ओ मुझा बाबा चई करे मोड़े पानी भरे आई आ मां को न्याणी ने पेशानी का चुमी न जो साजे करे जो पुत्र जो औलाद न हो इन जालिमन का न्याणी निकायो पर न्याणी जो आवाज अबू जहल के चमचन जे कन्नन ते पइजी कि असा सभी जो न्याणी दरबार पे आया हूं इन जी न्याणी छो जिंदा है इन जो दरवाजो खड़कायो सतपुरी जा मुसलमानो बेराम होया मां राम कोन होयो दरवाजो खड़कायो हमरा अंदरा निकरी आयो जी केरा जी असा अबू जहल जा माण्हू आहियूं सरदार जा माण्हू आहियूं तुझे घर में न्याणी आ उहा न्याणी असांजे हवाले कर असां दरबार कंदासीं कतल कंदासीं छाजे करे तुझे घर में न्याणी आ तुझे न्याणीअ खे मयार सम्झंदा अल्लाह उनखे मां पंहिंजी न्याणी तव्हांजे हवाले न कंदोमांव अगरि हेॾो तव्हां ज़ोर भरियो था मां पंहिंजी न्याणीअ खे पाण वञी क़बर में पूरे थो अचां ज़िंदा न्याणीअ खे खॾे में उछलाए थो अचां ज़िंदा न्याणीअ खे खूह में उछलाए थो अचां क़तल कंदोमांसि अव्हांजे हवाले न कंदोमांव साईं जन खे वाक़ियो थो ॿुधाए साईं मां मुंहिंजी न्याणीअ खे प्यार कयुमि न्याणी चवण लॻी हो मुंहिंजा अब्बा काॾे वठी थो वञे जे मां तोखे मामनि जे घर वठी थो वञा मां होॾे वठी वेंदोमांइ ओ मामा घुमंदे चार न्याणीअ खे ॾिसंदे न्याणी वेचारी तयार थी वई आहे अबो अॻियो आहे त न्याणी पोयां थी हले हलंदे हलंदे बयाबान में पहुता आहिनि तवजो कजांइ मुसलमान करने वारा इहे तोखे नसीहत वारियूं ॻाल्हियूं अथई यार इन ते तो असांखे अमल करणो आहे तंहिंजे करे असांखे मुसलमान सॾाइण वारा बि न्याणियुनि खे ज़िंदह पूरण जे लाइ तयार आहियूं न्याणी वॾी थी वई आहे पढ़ायूं कोन था न्याणी जो अछो मथो थी वियो अञा वेठी आहे हाय मुसलमान इएं सम्झ तूं बि ज़िंदह थो पूरे तूं बि बेराम लॻो पियो आहे पर न्याणियुनि जे मथां राम कंदे दादा तुंहिंजे मथां राम करे छॾी वई मुसलमानो असांखे राम न आहे बेराम कंहिंजो मुठ को गॾड़ को ढॻो केलनि में वञे त सत टुकुर कंदासीं जहिड़ो खून धाड़ा गुरो हिक ॿिए खे घटि वधि ॻाल्हाइनि हूंदासीं पंज निमाज़ी पर हिक ॿिए खे गारियूं बि ॾींदासीं पोइ फ़ाइदो छा थियो असांजो हूंदा बि मुसलमान करने वारा न मुसलमान करने वारा तव्हां अहिड़ा कम न करो अवां पाक नबी इमाम अंबिया जा उम्मती आहियो साईं जन खे चयो त साईं मां तुंहिंजी न्याणी खे प्यार कयुमि बयाबान में पहुची वियासीं अबो पोइ चयो पुट 5 मिंट ते वेहो अबा छा कने जेवा ते खॾो पियो खोटिया हिते खूह खोटियुसि मथां खज़ानो पूरे न हुजे ख़बर ई न आहे न्याणीअ खे हे ज़ालिम अबो आहे जे मुंहिंजे लाइ खॾो पियो खोटे हे ज़ालिम बाबो आहे जेको मूंखे क़तल कंदो अबो कातिल थो बणिजी वञे न्याणीअ खे ख़बर ई न आहे न्याणी वेचारी वेठी आहे अबो पीकम सां खॾो पियो खोटे हो खोटी इहे जो बाबे जे चेहरे ते मिटी अची वई आहे बाबे जे चेहरे ते पथर अची वियो आहे पसीनो अची वियो आहे न्याणी ॾिसी करे उथी बीठी आहे हो मुंहिंजा बाबा हो मुंहिंजा अब्बा पंहिंजो चेहरो ओरे कर मां तुंहिंजे चेहरे ते उभां ओ अब्बा तुंहिंजे चेहरे में मिटी न लॻा तुंहिंजे मुंहं ते मिटी न लॻा अब्बा मां पंहिंजी पोतीअ सां रोअ सां तुंहिंजी मिटी खे उभां तॾहिं बाबे खे वञायो उन न्याणीअ जे लाइ खॾो पियो खोटे ओ मुसलमानो ओ करने वारो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे उन ज़ालिम खॾो खोटी जे कॾहिं खॾो तयार थी वियो आहे न्याणी खे ॿाहुनि खां वठी करे न्याणी खे क़बर मिलाइण शुरू कई गई न्याणी रहियूं पई करे अब्बा मूंखे छाजे करे क़बर में कोन्हे अब्बा
हिता पिया मिलन हलो जहन्नम जे अंदर माके में धिको ॾिनो माके छाजे करे जहन्नम में उछलायो था पाए के अंदर उछलायो था कि तूं पंहिंजी न्याणीअ खे ज़िंदा कर कयो थे इन न्याणीअ जे जुर्म में तोखे बि कवणे पाए में उछाड़बो तोखे बि पाए में उछलाइबो साईं ख़्वाब ॾिसांबो निंड मां उथियुमि कारे में कोन रहियो आहियां तो मोहम्मद जे खिदमत में आयो आहियां जे कलमो पढ़ा त इहा माफ़ी मिलंदी कि न अल्लाह अल्लाह के रसूल फरमाए क़ुल या इबादी अल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह अल्लाह फरमाए तुम मुझे रहमत का उम्मीद न जो जेकर तू कलमो तो भरे अब तेरा गुनाह न कमाए तेरी हुक्म न कमाए न्याय का जुल्म न कमाए जो तो न्याय निमानी में तेरे करे अल्लाह पाक ये गुनाह माफ कर दे जो तो कुफर के दौर में गए आने कलमो भरी दे आने वेला जुल्म न कमाए न्याय के कत्ल न कमाए न्याय का जुल्म न कमाए आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए कि न्याय से प्यार करो न्याय से मोहब्बत करो न्याय की इज्जत करो न्याय जो ख्याल करो अल्लाह तबारक व तआला तबारक व तआला जो भी वसाए छड़ी दो आज असा के रहम कोन असा बेरहमन न्याय केला पर वजन हे वो चाय पीण सकरण तो भी हिते होंदुस माशाल्लाह इन्हनि के भी डांबर लगल होंदुस चीज में सिगरेट छेके वात मां दुओ नासिन मां चीज़ मां वडो माण्हू है अल्लाह अकबर न्याणो गातन न्याणो ते कम कन ए तू मां सिगरेट पियो वो फायदो छा जो साईं फरमाए न्याणो निवाणी आका फरमाए फातिमा तू बिजा तू मिनी फातिमा मां मोहम्मद मुस्तफा जो जिगर जो टुकरो फातिमा पुत्र कुरान की तिलावत कदी कर कुरान पढ़ ए न्याणी के वेरस जांदो त मुर्स जी खिदमत जो हां जेका मुर्स जड़ो आ जेड़ो ब्याह पर मुर्स दे इज्जत कदा इन ते बरोच की जो मेहमान गरोत भी थे ये ना हुजे अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हुआ न्याणी जन्नत में वेंदी ओ जेका मुर्स जी फरमान बरदार हुंदी हया कंदी इज्जत कंदी एहतराम कंदी हुआ न्याणी जन्नत में वेंदी खयानत न कंदी सामान में खयानत न कंदी पैसे में खयानत न करे घर में खयानत न करे मुर्स जी अमानत आए हुआ सामान घर में महफूज हुजे अल्लाह के ज़ाहिर कसम हयादार पर्देदार न्याणी जन्नत में वेंदी किताबन में दुआ करी न्याणी गरीब मिस्कीन पढ़ने हुई शादी थे हुई वो अपनी मुर्स सारा दी हुई मानो अची के वादी तुझो बाबो बीमार जी मां अकेली पंहिंजे घर में हे मुंहिंजा नंढा बच्चा आहिनि मुंहिंजो मुर्स मज़दूरी करण वियो आहे वो मोटी अचे त मां पुछा कयांसि पोइ मां पंहिंजे पुछा करण ईंदसि अर्रिजाल क़व्वामून अला निसा ओ औरत महकूमा मर्द हाकिमा हाकिम जी इजाज़त का सराय न आने हां न्याणी कहिड़ी हुजनि इस्लाम वाली हुई न पढ़ियल हुई न असां वारी हुजे त रो हिते रखिया हां वञा थी भई पोइ धूड़ पाए वा मावर मुर्स हां पोइ छा फ़ाइदो अटो बि बकरियूं खाई वञनि हां बच्चा बि हेॾे होॾे थी वञनि बकरियूं पराए केरल थी वञनि अधी घर खे तबाह करण वई ॿिए खे ॾिसण वई आहे इस्लाम में ईअं आहे जेसि ताईं मुर्स इजाज़त न ॾे सम्झो था कि न या आउं ॿोली उतरा थी ॻाल्हायां त नथा सम्झो तव्हां हितो जो मूंखे नथो अचे सम्झो था न का हाणे मूंखे वधीक तव्हां पढ़ियल आहियो माशाल्लाह मां अहिड़ो को बुज़ुर्ग न आहियां मुड़े आहियां तव्हांजे चेहरनि जी ज़ियारत करे अर्ज़ु इहो आहे त बग़ैर इजाज़त जे न्याणी ॿाहिरि न निकिरे वरी उन ॾींहं खे चवणु लॻा कि तुंहिंजे बाबे जो सकरात आहे अॻे चवणु लॻी त मां को नथी अची सघां छो त अल्लाह जे रसूल जी शरीयत हक़ खां मथे आहे मुंहिंजो मुर्स कोन्हे को मुंहिंजो घरवारो कोन्हे मां दुआ थी कयां ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे बाबे जे सकरात खे तूं आसान कजाए पाक दामन न्याणी हयादार न्याणी कुरान जी पढ़ल न्याणी पाक दामन हयादार न्याणी जेका हयान वारी न्याणी हूंदी आहे उहा अल्लाह खे सॾु कंदी आहे अल्लाह सही न्याणी जो आवाज़ बि ॿुधंदो आहे हू बि रब जी मानी आहे सूरत मुजाहिदा जे अंदर रब फरमाता है समी अल्लाह कौल लती तुजादिलु फी ज़ौजिहा व तश्तकी अल्लाह के सब कहीं अल्लाह से सूरत मुजाहिदा नाज़िल करे मुजाहिदा माने जेड़े वाली सूरत औरत ज़ाल मुस्लिम जेड़ो है अल्लाह तबारक व तआला औरत की आवाज़ के बुधी करे अल्लाह पाक
सम्झो अल्लाह मुबारक दुआ क़बूल नथो करे तू हया तो हुजे न तू असां में असांजे अखियुनि में हया हुजे पाकाई हुजे सफ़ाई हुजे कपिड़ा पाक हुजनि जान पाक हुजे पराया केला न खाऊं चोरी चोरी पोइ दुआऊं क़बूल थींदियूं हे तो निकिरंदो त नवाब शाह ताईं पराया चट करे मोटंदो बि परायो गाहु रुणी आयो पोइ इहो जन्नत में वेंदो इहो पाक हूंदो अरे बाबा मुत्तकी परहेज़गार थियो त ख़ौफ़ ख़ुदा पैदा कयो पंहिंजे अंदरि असांजी मौलवी जी जेका मोबाइल विसरी वञे त चङा भला खणंदसि वरी चवंदो साईं आउं त कोन ॾिठो आहियां हाणे चाचा जे खीसे में आहे मूंखे त ख़बर ई कोन्हे पोइ इहो माण्हू जन्नत मुस्लमान पाक थियो हा मुंहिंजा दोस्त ॾींहुं करने वारा उहा न्याणी चवणु लॻी अब्बे जे लाइ दुआ थी कयां अल्लाह बाबे जे सकरात खे आसान बणाए ॾिए वरी हुन न्याणीअ खे ॿुधायो थी तुंहिंजो बाबो फौत थी वियो आहे तुंहिंजो बाबो दुनिया छॾे वियो आहे तुंहिंजो बाबो दुनिया मां रुख़्सत करे वियो आहे न्याणी हलिया पंहिंजे बाबे जे चहिरे खे ॾिस अब्बे जो दीदार कर आख़िरी दीदार अब्बे जो पर न्याणी चवणु लॻी मां कोन थी अची सघां छो त मुंहिंजो मुड़ुस हिते कोन्हे को मोबाइल ते न हुयूं न दौर हुयूं त पुछा कान वञा या न वञा अबो मरी वियो आहे न मुड़ुस अचे इजाज़त वठां पोइ ईंदसि किताबनि में ईंदो आहे त हुन बाबे जे लाश खे खणी आया आहिनि पाक दामन मोमिनानी न्याणीअ जे घर जे अंदरि उन अदी ऐलान कयो मां परदेस आहियां ग़ैर मुहर्रम मर्द निकिरी वञो सभु मां पंहिंजे बाबे खे अकेली ॾिसंदसि सम्झो था न ऐं असां विच में सभु मर्द आहिनि अदी ॾिसे थी पोइ मौला असदुल्ला खोड़ो चवंदो आहे इन्हनि त हिन जो मुंहुं ॾिठो पर हिन माई जो घणनि मुंहुं ॾिठो तंहिंजे करे दोस्तो ग़ैर मुहर्रम मर्द खे घर में न आणे इजाज़त कोन्हे को पोइ तंहिंजे करे जहिड़ा झटा खून विढ़णा लॻो आहे छाजे करे त असां ग़ैर मुहर्रम खे पंहिंजे घर में आणियूं था पिया वरी असां बि पराए घर में वेंदासीं त कोई ॿिया बि ज़रूरी ईंदा न तंहिंजे करे अदब ऐं हया पंहिंजी न्याणी जो ख़ुदि अल्लाह से तुंहिंजी न्याणी जी इज़त बचाए छॾे सम्झो था न पोइ न्याणीअ जे बाबे जो जनाज़ो खणी आया न्याणी पर्दे में पंहिंजे बाबे जे चहिरे खे ॾिसी करे दुआ थी घुरे ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे बाबे सां हिसाब न कजांइ ओ मुंहिंजा रब आप अब्बे जे क़ब्र खे जन्नत जो बाग बणाए ॾियां अब्बे सां हिसाब न कजांइ अब्बे सां दरगुज़र जो मामिलो फरमाए ॾियां अब्बे जा गुनाह माफ़ कजांइ अब्बे जा दोष माफ़ कजांइ पाक ध्यान न्याणी हयादार न्याणी दुआ पई घुरे अल्लाह से दुआ कबूल फरमाए जॾहिं हुन हमरा खे वञी क़ब्र में रखी आया कि अल्लाह जे वली ख़्वाब में ॾिठो आहे उहो माण्हू जन्नत में पियो घुमे जन्नत जे बागनि जो नज़ारो पियो करे हुन अल्लाह जे वली चयो भला तूं जन्नत में कीअं पहुची वई तूं त वॾो गुनाहगार आहीं जे गुनाह त वॾा हुया हिकिड़ी शइ जे करे अल्लाह सही मुंहिंजा दोष माफ़ कई गुनाह माफ़ कई उहा कहिड़ी शइ आहे जे मुंहिंजी पाक दामन न्याणी हयादार न्याणी पंहिंजी मुड़ुस जी फरमान बरदार न्याणी क़ुरान जी पढ़ियल न्याणी अल्लाह का दुआ घुरी उन पाक दामन हयादार न्याणी जे करे अल्लाह मुंहिंजा दोष माफ़ करे छॾी न्याणी बि दुआ घुरनि अॼु पुटु पंहिंजे पीउ जे लाइ दुआ नथो घुरे चए पोइ मरे त जान छुटे जीअं बाग मुंहिंजा थियनि अल्लाह हा को मुस्लमानो कलमे वारो वक़्तु अहिड़ो अची वियो आहे अर्ज़ थो कयां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अद्दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफिर ही दुनिया मोमिन जे लाइ क़ैद खानो आहे काफिरनि जे लाइ जन्नत आहे मोमिन खे उहे कम करणा आहिनि जेको अल्लाह जे रसूल चयो मोमिन कटजी कर सघे थो अल्लाह सां कंहिंखे शरीक नथो करे सघे मोमिन कटजी कर सघे थो नबी मोहम्मद का बाद में कंहिंखे नबी न मञींदो आहे आख़िरी नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे मोमिन उनखे चइबो आहे भली तकलीफ़ूं अचनि भली ईज़ाऊं अचनि रमज़ान जो महीनो ईंदो आहे जून जुलाई जे गर्मियुनि में ईंदो हो अप्रैल जे महीने में चङा भला रोज़ा न रखंदा उते मोमिन जी निशानी इहा हुई जेको माण्हू रोज़ो थो रखे उहो पको मोमिन ऐं मुस्लमान आहे असां चङा भला नंढा टुकड़ा माशाअल्लाह साईं बस दुआ कजांइ आउं रोज़ा रखां पर मुंहिंजी बुकिन में सूर आहे 10 मानी वेले ते खाए तुंहिंजी बुकिन में सूर आहे हा निमाज़ नथो पढ़ी सघे चेर में सूर आहे ऐं बाक़ी हाणे फंड था विराइनि सकरत में त चाचो बंदि बि थो अचो हा बा असांखे दीन इस्लाम सां मोहबत घटि आहे दुनियादारी में मोहबत घणी
बाबा दाढ़ी छो न तो रखे जे मुला दाढ़ी रखा तो खाए थी भई असा के नथी खाए असा नथा ठो केड़ा तवा के सोना लगौंदा पिया दाढ़ी सा मौलवी जी सुन्नत ना है जो दाढ़ी मोहम्मद मुस्तफा जी सुन्नत आशिक रसूल हुआ जो नबी साईं जी सुन्नत जिंदा करे खाए दे वेड़े खरा है बाकी सुन्नत के साईं माफ करी बाकी दाढ़ी नहीं पे रख सकता ई न ने साहब बतावन में जो साहब इकराम रिजवानुल्लाह ताला अलैहि मजमाइन तकलीफ बर्दाश्त कयो पर कोई के पैर न हटायो अम्मा बीबी सुमैया यानिया औरता अल्लाह कलमा की भरे पाक बीमा मुलंबिया जी मता ईमान आने गई अबू जहल के खबर पई हुआ वो माई सुमैया जेका कलमा भरी गई मोहम्मद भैया आने के माफ करो इनको इनके सख्त सलाम मिली अल्लाह अम्मा बीबी सुमैया ने न्या पाया ओ माई सुमैया मोहम्मद वालो कलमा छड़े दे मोहम्मद का बोलते हैं मोहम्मद नाम ईमान नाम दीन और के जवान पहले इस्तेमाल न कर हेदे कोई मोटिया सख्त सलाम मिली अम्मा सुमैया भी चले ओ सारे मबूदन ये धमकियों न ले ये मेरा न ले मार टुकड़ा टुकड़ा की सका की पर मोहम्मद जो कलमो न थी छड़े सका इन्हें के जेबो ईमान इन्हें के छा जेबो बाबा ईमान